हिते छा थी रहियो आहे? सभी ॿार छो गॾु थिया आहिनि? हिननि ॿारनि सां गॾु हिननि जा पेट्स बि आहिनि ऐं हिते पेट्स जी रेस थी रही आहे। हे ॾिसो, हिते स्टार्टिंग पॉइंट ते लिखियल आहे बैकवर्ड एंड फॉरवर्ड रेस। हे रेसिंग ट्रैक ते नंबर लिखियल आहिनि। बनी हिननि जे मथां बैकवर्ड एंड फॉरवर्ड हॉप कंदा। अचो असां बि बनी सां गॾिजी खेॾूं। मुंहिंजो बनी पिंक आहे ऐं तुंहिंजो वाइट। हे आहे बैकवर्ड एंड फॉरवर्ड रेस। रीड इंस्ट्रक्शंस फ्रॉम द कार्ड एंड हॉप बैकवर्ड और फॉरवर्ड फ्रॉम योर पोजीशन। मूव 10 स्टेप्स फॉरवर्ड फ्रॉम नंबर 5। यानी मुंहिंजे बनी खे 10 स्टेप्स अॻिते मूव करणो आहे। अरे वाह, पिंक बनी बिल्कुल ठीक स्टेप ते बीठो आहे। यानी 10 स्टेप्स फॉरवर्ड फ्रॉम 5 is 15। मुंहिंजे बनी खे 10 स्टेप्स बैकवर्ड मूव करणो आहे। मुंहिंजो बनी नंबर 35 ते बीठो आहे। अरे वाह, बिल्कुल सही। 10 steps backward from 35 is 25। हे रेस त ड्रॉ थी वई। ॿिन्हिनि बनीज़ बराबर पॉइंट्स हासिल कयूं आहिनि। दोस्तों, हाणे तव्हां ॿुधायो। A bunny is standing on number 15. What is 10 steps forward and 10 steps backward from 50? बिल्कुल सही। 10 steps forward from 50 is 60। And 10 steps backward from 50 is 40। हाणे वॾनि नंबरनि जी रेस शुरू थियण वारी आहे। हिन कार्ड ते लिखियल आहे Move 10 steps forward from 230। बिल्कुल सही। 10 steps forward from 230 is 240। हाणे तव्हां हिननि बनीज़ जी मदद करियो। हे बनी 520 ते बीठल आहे। What is 10 steps forward and 10 steps backward from 520? बिल्कुल सही। 10 steps forward from 520 is 530। ऐं 10 steps backward from 520 is 510। अचो दोस्तों, हाणे तव्हां हिननि क्वेश्चन्स खे सॉल्व करियो।